शाहाणनि ऐं जतोई फ़ैसिले कंदड़ आहिनि सरदार मंजूर अली ख़ान पवर, रईस ग़ुलाम मुर्तज़ा ख़ान जतोई, डॉक्टर मोहम्मद इब्राहिम ख़ान जतोई, सरदार रफ़ीक अहमद ख़ान जमाली, रईस मसरूर अहमद ख़ान जतोई, मीर आबिद हुसैन ख़ान जतोई, आलमानी उस्मान ख़ान, मोहम्मद उस्मान ख़ान आलमानी, अब्दुल क़यूम ख़ान, सरदार अब्दुल क़यूम ख़ान जतोई, मीर ख़ान राज़ी ख़ान, रईस राज़ी ख़ान जतोई, सरदार चाकर ख़ान शाहानी, सरदार फारूक अहमद ख़ान लोधी, जाम बशीर अली ख़ान साहब, शबीर अली ख़ान, सलाहकार हाजी करीमनो जतोई। पहिरीं धुरा बशीर अहमद ख़ान जतोई, ॿी धुरा अली गौहर ख़ान ऐं मज़हरुद्दीन ख़ान शाहानी। ॿिन्ही धुरियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधी मुतफ़िक़ तौर हेठीं रीति सुलियो कजे थो। फोती तालिब हुसैन ऐं ॿियो मंठार अली शाहानी हर हिक क़त्ल जो एज़ो 25 लख, ॿिन्ही क़त्लनि जो टोटल एज़ो 50 लख रुपया जतोई शाहाणनि खे भरे ॾींदा ऐं तॾो बि ॾींदा। रईस ग़ुलाम मुर्तज़ा ख़ान जतोई जे बंगले ते जेको शाहाणनि हमिलो कयो आहे उन जो ॾंडु 30 लख रुपया ऐं तॾो बि ॾींदा। रईस ग़ुलाम मुर्तज़ा ख़ान जतोई जो जेको नुक़सानु शाहाणनि कयो आहे उहो वापसि कंदा, बाक़ीअ जी शाहाणी साख कंदा। 1 महीने अंदरि साख थींदी रफ़ीक अहमद ख़ान जमाली साहब वटि। जतोइनि जे पोखल में ऐं ज़मीन में शाहाणनि जो माल न वेंदो, अहिड़ीअ तरह जतोइनि जो माल बि शाहाणनि जे पोख